अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो तमामु घणो थोराइतो आहियां जो तव्हां मुंहिंजो साथ ॾेई रहिया आहियो। अॼु पाण आहियूं हिकु नए वीडियो में नई ॼाण सां गॾु। बात ॿियो आहे असांजो सिंध जी क़दीम तारीख़। दोस्तों, बराए महिरबानी सां चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध जी क़दीम तारीख़। हीअ ॻाल्हि हमेशह अफ़सोस सां ज़ाहिर कई वई आहे हिंदुस्तान में सब कुछ हो ऐं जेका शइ न हुई सा तारीख़ आहे। हिंदू मञनि या न मञनि, मगर सच पच त हिन बारे में हिंदुनि खां इहा अहिड़ी सख़्त ग़लती थी वई आहे जंहिंजो हींअर को इलाज थी नथो सघे। क़ौमनि जा हालात दरियाफ़्त करण वक़्तु असीं गुमनाम खां गुमनाम क़ौमनि जा बि कुझु न कुझु वाक़ियात मालूम करे सघूं था, मगर अफ़सोस हिंदुनि जे मुतलिक़ असांखे के अहिड़ा क़दीम किताब न बजाए ख़ुदि पर पत्थरनि वग़ैरह जा किताब बि नथा मिलनि जिन मां अॻूणे ज़माने जी हक़ीक़त मालूम करे सघिजे। हिंदुनि त अवल पंहिंजी तारीख़ जी कलम बंदि करण जो कॾहिं इरादो बि न कयो आहे, पर जेकॾहिं किथे के थोरा घणा हालात ॿुधाइण जी कोशिशि बि कई अथनि त उहे अहिड़ी तरह बि शाइराना मुबालिगनि या अॻियनि भुरड़ाईअ जे अक़ीदनि में मिलाए ॿुधाया अथनि जो तारीख़ ऐं रिवायत जो कमु ॾियण जे एवज़ उन्हनि में हिकु मज़हबी किथा जो शान पैदा थी वियो आहे। महाभारत में रामायण जी मुक़दस ऐं शाइराना नज़मनि में सिंध वारनि जी मशहूरु क़ौमी कारनामनि मां जेकी मालूम थी सघियो आहे सो पंहिंजे पढ़ंदड़नि अॻियां पेश थो कजे, मगर उन सां गॾु ईअं बि चई था छॾियूं त उन्हनि ॻाल्हियुनि खे हिकु कहाणी खां ज़्यादा का वाक़िअत ॾेई नथो सघिजे। दोस्तों, बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। पाण जल्द मुलाक़ात कंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो में। महिरबानी।